ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो भारत पाकिस्तान मसइले ते बंद कमरे में इजलास थियो आहे। केतिरनि ई मेंबरनि कश्मीर मसइले खे इलाइक़ाई अदम इस्तेहकाम जो बुनियादी सबब करार ॾिनो आहे। इजलास में खिते जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं भारती जारियत बाबति गौर कयो वियो। इजलास दौरान फ़ौजी टकराव खां बचण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे, पर ॾेई तर्जुमान जो इहो चवणु आहे भारत जे हिकतरफ़े क़दम ऐं जंगी बयाननि ते पाकिस्तान जे दरख़्वास्त ते इजलास सॾायो वियो आहे। गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे मेंबरनि शिकतान ते ॻणती जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा लाइ मुकमल तौर ते तयारु आहे, पर ॾेही तर्जुमान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो भारत पाकिस्तान मसइले ते बंदि कमरे में इजलास थियो आहे। केतिरनि ई मेंबरनि कश्मीर मसइले खे इलाइक़ाई अदम इस्तेहकाम जो बुनियादी सबब करार ॾिनो आहे। इजलास में खिते जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं भारती जारियत बाबति गौर कयो वियो आहे। इजलास दौरान फ़ौजी टकराव खां बचण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। भारत जे हिकतरफ़ी क़दम ऐं जंगी बयाननि ते पाकिस्तान जी दरख़्वास्त ते इजलास सॾायो वियो आहे।